कोन, मां उन खां पोइ पंहिंजी जेका असां तालीम जे हवाले सां बि ॻाल्हाईंदसि, पर थोरो मां इन जी जेका असां वज़ाहत करणु चाहियां। मिसाल जे तौर ते गुज़िरियल जेके असां 5 साल तव्हां अमेरिका जे अंदरि जेका असां ट्रम्प जी हुकूमत ॾिठी ऐं उन हुकूमत जे अंदरि जेका डीजनरेशन ॾिठी अमेरिकन समाज जी, उन खां पोइ तव्हांखे ॿियो तारीख़ जो मिसाल ॾियां, हिटलर जो जेका असां जेको उभरी अचणु, मिडिल क्लास, अर्बन मिडिल क्लास, पढ़ियल लिखियल क्लास जेका फाशिस्ट टेंडेंसी ते लही अचे थी, उन में तालीम जो केतिरो हथु हुयो। अहिड़े तरीक़े सां सिंधी समाज जी मौजूदा बहिरानी कैफ़ियत जे अंदरि तालीम जो केतिरो हथु थी सघे थो, उन में मां इहो ज़रूरु चवंदसि त इहो वन ऑफ द फैक्टर ज़रूरु आहे, हिकु फैक्टर त ज़रूरु थी सघे थो। ऐं उन हिकु फैक्टर खे बि जेकॾहिं मां चवां थी, जेकॾहिं असां तफ़सील सां ॻाल्हायूं ऐं उन जो हक़ीक़ी जेकॾहिं तज्ज़ियो पेश कयूं, त उहो तज्ज़ियो मुंहिंजी नज़र जे अंदरि, छाकाणि त मुंहिंजो पंहिंजो जेको बैकग्राउंड आहे, जेको बेस आहे, उहो तज्ज़िये जो ज़ाहिरी तज्ज़ियो न आहे, ज़ाहिरी जाइज़ो न आहे। मिसाल जे तौर ते उहो सिर्फ़ु एनालिटिकल कोन्हे, उहो इंटेलेक्चुअल जेका असां एनालिसिस बि उन में शामिलु हूंदी। जेकॾहिं उन हवाले सां ॾिसिजे त तव्हां सिंध जी तालीम जी तबाही खे इन सां इंडिकेट नथा करे सघो त केतिरा स्कूल आहिनि, केतिरा कॉलेज आहिनि, केतिरियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, केतिरियूं हलनि थियूं, केतिरियूं नथियूं हलनि, उन में जेका तालीम अचे पई उहा केतिरी मयारी आहे, ग़ैर मयारी आहे। जेकॾहिं तालीम जे हवाले सां बि ॻाल्हाइणो आहे त तालीम जे हवाले सां पहिरियों मुंहिंजो सुवालु इहो आहे त तालीम शऊर खे वधाइण जो ज़रियो समाज में सम्झो वञे थो, या तालीम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नौकरी हासिलु करण जो ज़रियो आहे। जॾहिं तालीम ज़रियो हूंदो आहे शऊर वधाइण जे लाइ, त तॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो त तालीम जी हवाले सां केतिरा स्कूल आहिनि, केतिरा यूनिवर्सिटियूं आहिनि, केतिरा फ़ाल आहिनि, केतिरा न फ़ाल आहिनि। तॾहिं बि तव्हां ॾिसंदो त उहो शागिर्द तबिको, उहो यूनिवर्सिटियुनि जो उस्ताद, या उहो जेका असां पढ़ियल लिखियल जेको तदरीस ऐं तहक़ीक़ सां वाबस्तो आहे, उहे समाज जी अॻुवाणी कंदे नज़र ईंदा आहिनि। मुख़्तलिफ़ समाजनि जे अंदरि ख़ुदि पंहिंजे समाज जो जाइज़ो वठो त 1 यूनिट जी तहरीक हुजे, उन खां पोइ वारियूं जेके तहरीकूं हुजनि, उन तहरीक में उहो अक़लियत ते मुश्तमिल जेके शागिर्द आहिनि या जेके उस्ताद आहिनि, उहे तव्हांखे अॻी सिफ़ में बीठल नज़र अचनि था, ख़ासि तौर ते समाजी सियासी तब्दीली जे लाइ। जेका डी जनरेशन थी आहे, उहा डी जनरेशन इहा थी आहे त समाज जा ख़ासि तौर ते जेका इंटेलेक्चुअल पॉवर्टी आहे, उन इंटेलेक्चुअल पॉवर्टी जे करे तालीम खे सम्झो वियो आहे त तालीम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नौकरी हासिलु करण जो ज़रियो आहे। खोड़ सारी असां वटि बहस थींदो आहे इन ॻाल्हि ते त सिंध जा एतिरा स्कूल फ़ाल आहिनि, एतिरा गैर फ़ाल आहिनि, एतिरो हीअ, त उते मुंहिंजी हिकिड़ो सिंपल सुवालु हूंदो आहे, जंहिं समाज में तव्हां तालीम खे ॻंढे छॾियो नौकरी मिलण सां, उन समाज में शागिर्दनि जो ड्रॉप आउट लाज़मी तौर ते थींदो। असां ॻोठनि में वञूं था, छाकाणि त मुंहिंजो तालुक़ भले यूनिवर्सिटी सां हुजे, पर ॻोठनि में वञणु ऐं मुसलसल उन सां जेका असां टच में रहणु, मुंहिंजी पंहिंजे एक्टिविज़म जी जेका असां बुनियादी ज़रूरत आहे, त उन जे हवाले सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थिए थी, पुछूं था, माना ॻोठ में ख़ासि तौर ते माण्हुनि खां जॾहिं पुछूं था त तव्हांजे ॻोठ जे अंदरि स्कूल बि आहे, तव्हांजे ॻोठ जे अंदरि मिडिल स्कूल बि आहे, ही सहूलियतूं बि आहिनि, पोइ ॿारनि जो ड्रॉप आउट या ॿार स्कूल छो नथा वञनि? उहे सुबुह जे टाइम ते घिटियुनि में ऐं ॿार खेॾंदा था नज़र अचनि। पहिरियों जेको जवाबु अचे थो, ऐं उहो जवाबु ॿारनि जे पारां नथो अचे, उहो जवाबु सरकार जे पारां नथो अचे, उहो जवाबु वालदेन जे पारां ऐं कुल्ली तौर ते समाज जे पारां अचे थो। जेके पढ़िया वेठा आहिनि उन्हनि खे कहिड़ी नौकरी मिली आहे, हू जेके BA पास एतिरा वेठा आहिनि उन्हनि खे कहिड़ी नौकरी मिली आहे।
मुझो सिर्फ़ एतिरो जेको आसो आहे त असांजी तालीम घणो वक़्तु थियो आहे त उन शऊर वारे ऐं उन हक़ीक़ी तब्दीली वारे जेका असां उन खां हटी चुकी आहे। नंबर 1। नंबर ॿी ॻाल्हि आहे त समाज ख़ुदि इन ॻाल्हि खे तस्लीम न रुगो करे चुको आहे, पर उनखे फैलाइण लाइ पोइ हुकूमतनि ते असां घणेई माना जेके आहिनि से लानताना ॾेई बि सघूं था, उन्हनि ते तनक़ीद करे बि सघूं था, उनजी गुंजाइश बि मौजूदु आहे। ॿिए नंबर ते अचे थो जेको कंटेंट जे बारे में आहे, ऐं मां तव्हांखे माना वज़ाहत सां ऐं तहक़ीक़ सां पंहिंजो ॿुधाए सघां थी त ख़ासि तौर ते सिंधी स्कूलनि मां, सिंधी ज़रिया तालीम मां पढ़ी ईंदड़ जेको ॿारु आहे उहो ज़हनी तौर ते जेको सरकारी स्कूल मां पढ़ी अचे थो, ख़ासि तौर ते सिंधी पढ़ंदड़, मां पाकिस्तान जे पर्सपेक्टिव में ॻाल्हि थी कयां त सिंधी पढ़ी अमर मां तव्हांखे रोकियां थो। जी 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 ऐं वरी सवाल रीफ्रेस थो कयां। सवाल हीअ आहे त छा असांजूं जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि जिन खे सोसाइटी खे दग लाइणो हो ऐं रस्तो ॾियणो हो, उन में कामयाबु थियो या न? ॾिसो, यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां त मां इहो बि वरी साॻियो सवाल कंदसि त तव्हां समाज जे कंहिं बि हिकिड़े सेक्टर खे मुकमल तौर ते आइसोलेशन में नथा ॾिसी सघो। जेकॾहिं यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां ॾिसणो आहे त पोइ तव्हांखे हितां खां ॾिसणो पवंदो त यूनिवर्सिटियूं केतिरियूं ख़ुदिमुख़्तियार आहिनि, यूनिवर्सिटियुनि खे केतिरो ख़ुदिमुख़्तियार रखियो वियो आहे, तक़ररियुनि खां वेंदे पॉलिसियुनि ताईं, पॉलिसियुनि खां वेंदे उनजी एप्लीकेशन्स ताईं केतिरियूं आज़ादु आहिनि। इहो सवाल, इन सवाल खे टच करण खां सवाइ यूनिवर्सिटियुनि जे मयार ते, पाकिस्तान जी सतह ते, हिते सिर्फ़ु सिंधी समाज नथी चवां, पाकिस्तान जी सतह ते यूनिवर्सिटियुनि जे मयार ते ॻाल्हाइणु मां सम्झां थी पोइ ॾुखियो थींदो। ॿिए नंबर ते जॾहिं वरी बि अची जेकॾहिं समाज उन ते जेकॾहिं मयार ते ॻाल्हाइजे त मां सम्झां थी त वरी बि तव्हांजे अंदरि ख़ासि तौर ते माना सिंध जे यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां ॻाल्हि कंदी हलां, बावजूदि इन जे त उनजो जेको पब्लिक इमेज आहे, पब्लिक इमेज अहिड़ो ज़रूरु अचे थो छाकाणि त सियासी मुदाख़लत बेइंतिहा आहे। हींअर मां तव्हांखे सिर्फ़ु केपी जो बि मिसाल ॾियां त केपी जा केतिरियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, बल्कि पेशावर यूनिवर्सिटी जेका क़दीम तरीन यूनिवर्सिटी आहे, सेकेंड नंबर ते असांजी सिंध यूनिवर्सिटी क़दीम तरीन यूनिवर्सिटी आहे। उनखां पहिरियों जेकॾहिं पंजाब यूनिवर्सिटी ते अचो त टिनी यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त सिचुएशन का घणी मुख़्तलिफ़ न आहे। इन करे थी चवां त जेकॾहिं तव्हां उन्हनि जी जेका तालीम जो जेका ॾिनी पई वञे उन जे हवाले सां बि जेकॾहिं तव्हां ॾिसो त जेके इंटरनेशनल पेपर्स अचनि था, उन्हनि इंटरनेशनल पेपर्स जे अंदरि, रिसर्च जे अंदरि कहिड़ो मयारी कमु पाकिस्तान जी सतह ते थी रहियो आहे, पोइ अचो कहिड़ो मयारी कमु सिंध जी सतह ते थी रहियो आहे। त मां सम्झां थी त मजमूई तौर ते ख़राबु सूरत हाल हुजण जे बावजूदि मां सम्झां थी, छाकाणि त मां जंहिं यूनिवर्सिटी में पढ़ायां थी उन यूनिवर्सिटी जे हवाले सां सम्झां थी त जेकॾहिं यूनिवर्सिटियुनि जी ख़ुदिमुख़्तियारी खे मथां कर्ब न कयो वञे, जेकॾहिं यूनिवर्सिटियुनि खे ख़ुदिमुख़्तियार रखियो वञे त उन में तमामु घणो स्पार्क मौजूदु आहे, न रुगो समाजी सतह ते तब्दीली लाइ, पर बल्कि जेका डॉक्टर जाफ़र साहब ॻाल्हि कई त टेक्नोलॉजी पहुची थी वञे, जेका असां साइंसी इल्मु नथो पहुचे, साइंस नथी पहुचे, त मां सम्झां थी त जेकॾहिं उन जी ख़ुदिमुख़्तियारी खे उनखे ईअं सोढ़ो न कयो वञे जीअं हाणे कयो वञे थो। जेकॾहिं तफ़सील सां ॻाल्हाईंदो त मां तव्हांखे उन ते बि तफ़सील सां ॻाल्हाए सघां थी। मिसाल जे तौर ते हिकिड़ो नंढिड़ो आख़िरी जेका असां मिसाल ॾेई मां पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदसि। मिसाल जे तौर ते जेका स्ट्रक्चरल जेका रुकावट आहे, स्ट्रक्चरल रुकावट कंहिं बि ऑटोनॉमस इदारे जी, उन में मिसाल जे तौर ते हिकिड़ी वॾो जेको प्रॉब्लम जेको HEC जो आहे, हूअं तव्हांजो जेको आहे सॼो जेको सब्जेक्ट आहे, जेका एजुकेशन आहे, उहो तव्हांजो प्रोविंशनल सब्जेक्ट आहे। तव्हांजी फंडिंग एजेंसी वेठी आहे जेका असां इस्लामाबाद में, उहा फेडरेशन थी हलाए। तव्हां जी जेका मुक़ररियूं थियनि पियूं उहा तव्हांजी जेका असां सिंध गवर्नमेंट वेठी करे पई, उहो इख़्तियार हिन वटि आहे। त हीअ न रुगो क्लैशिस ऑफ पॉलिसीज़ आहे, जेको सो क्लैशिस ऑफ मैकेनिज़म आहे, पर उनखां वॾी शइ जेका जंहिं ते अञा समाज ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, उहा आहे त जेका फंडिंग एजेंसी फंडिंग करे थी
उहा मिसाल HEC आहे, HEC खे वर्ल्ड बैंक करे थी, त वर्ल्ड बैंक जे अंदरि जेका रिसर्च आहे या जेका रिसर्च थिए थी इहा इंटेलेक्चुअल उन में अचे थी। मिसाल जे तौर ते उन में लोकल रिसर्च जी का गुंजाइश ई कोन्हे। मरी साहब साम्हूं वेठो आहे, उहा मुंहिंजी ॻाल्हि जी तस्दीक करे सघे थो त पॉलिसी छा आहे त तव्हांजे रिसर्च पेपर जी साइटेशन केतिरी आहे, रिसर्च पेपर जी साइटेशन केतिरी आहे, त साइटेशन कहिड़े पेपर जी थींदी जेकॾहिं मां कंहिं आलमी लेवल जे वञी उन ते कयां थी। असां वटि डॉक्टर यार मोहम्मद खवड़ साहबु आहे जंहिंखे जेका असां डॉक्टरेट जी डिग्री खां पोइ बि जेका असां डीलेट जी डिग्री मिलियल आहे, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, जंहिंजा 100 मकाला छपिया आहिनि। उनजो सिंध जे पाणी जी क्वालिटी ते जेतिरा पेपर आहिनि, सिंध जे पाणी जी क्वालिटी ते कहिड़ी ढंढ ॿुधायो, कहिड़ा जेके वाह ॿुधायो, सिंधू जो पाणी किथां पॉल्यूट थिए थो उहो तव्हांखे टिप्स ते ॿुधाईंदो। पर मुंहिंजो न आख़िरी ॻाल्हि इहा कयां थी त उनजो पर अनफॉर्चुनेटली इहा हाणे जेका पॉलिसीज़ आयूं आहिनि, जेकॾहिं तव्हां सिंधू दरिया ते कमु कयो था उहो दुनिया में किथे साइट थींदो पेपर, जेकॾहिं तव्हां सिंधी समाज ते कमु कयो था उहो साइट किथे थींदो पेपर। जॾहिं साइटेशन न थींदी त डॉक्टर साहब खे ख़बर आहे त तव्हांजी प्रमोशन कीअं थींदी। जॾहिं तव्हांजी प्रमोशन ॿधल ई तव्हांजे रिवायती मक़ामी कल्चर मक़ामी उन सां ॿधल ई कान्हे, उहा चाहे साइंस जी लेवल ते हुजे चाहे समाज जी लेवल ते हुजे, जॾहिं हिन सां जुड़ियल ई कोन्हे, पॉलिसी जी लेवल ते जुड़ियल कोन्हे, जॾहिं हिन सां का फंडिंग ई कान्हे जुड़ियल, त यकीनी तौर ते इन में ईंदो। ॿिए नंबर ते मां तव्हांखे आख़िरी जेको फाल आयो आहे ख़ासि तौर ते यूनिवर्सिटियुनि जे अंदरि, ऐं मां जीअं त डॉक्टर जाफ़र साहब वेठो हुयो त मूंखां पुछाई त तव्हांजी PhD थी, त मूं हुनखे चयो त न मुंहिंजी PhD कोन थी आहे। त डॉक्टर साहब चयो त जेका असां कहिड़ी माना मां इन ते वधीक छा चवां, त जेके माना कुझु माण्हू जेके करे था वञनि ऐं कुझु जिन खे करणु खपे नथा कनि, त मूं हुनखे जेका तफ़सील ॿुधाई, इशू इहो आहे त जॾहिं खां हैक चयो त तव्हांखे खपनि PhD, प्रमोशन तव्हांजी PhD सां ॿधल आहे, तव्हांजे यूनिवर्सिटियुनि जे अंदरि सुठा टीचर रहिया ई कोन। छाकाणि त टीचिंग जो मां 20 क्रेडिट आवर क्लास वठां थी, पर मुंहिंजे 20 क्रेडिट आवर क्लास सां मुंहिंजी जेका असां प्रमोशन जो ज़रो बि न वञे। जेकॾहिं मां का बि क्लास न वठी मां PhD करे छॾियां त मुंहिंजी जेका असां प्रमोशन उन सां ॿधल आहे, मुंहिंजो कैरियर भली हिते स्टॉप थी वञे, त हिकिड़ी स्ट्रक्चरल जेका असां उहो आहे उनखे ॾिसणो पवंदो। ख़ासि तौर ते जेका असां हायर एजुकेशन में उहो इहो आहे त HEC जूं पॉलिसीज़, उहे पॉलिसीज़ केरु थो तइ करे, किथां थियूं तइ थियनि। ॿिए नंबर ते सियासी मुदाख़लत, बस आख़िरी, ॿिए नंबर ते सियासी मुदाख़लत आहे। टे नंबर ते जॾहिं तव्हां यूनिवर्सिटियुनि खे या तालीमी इदारनि खे ऑटोनॉमस न छॾींदो त उनजी डी जनरेशन थींदी रहंदी। ऐं ही त हिते पहुता आहियूं, अञा बि जेके असांजा पेपर ज़रूरु छपजनि था ॿाहिरिनि यूनिवर्सिटी इन में जेका असां रेप्यूटेबल जर्नल्स जे अंदरि, पर थी सघे थो त को वक़्तु अचे त इहा बि तव्हां वटि जेका असां जेको स्पार्क आहे उहो स्पार्क न रहे। अमर सिंधू 3 ॻाल्हियूं कयूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा कई अथई त पाकिस्तान ऐं ख़ासि करे सिंध जी यूनिवर्सिटियुनि में क़ाबिल ऐं लाइक़ु टीचर्स जो अंग जेको आहे घटिबो थो वञे, ऐं रिसर्च जेका आहे उहा नज़र न अचण जेतिरी बची आहे। ॿी ॻाल्हि अमर ही कई त पॉलिसियूं आज़ादु हुजनि त यूनिवर्सिटियूं वधीक तरक़ी कनि, ऐं टी इम्पॉर्टेंट ॻाल्हि ही कई त असां वटि उहो मैकेनिज़म ई कोन्हे जंहिंमें असां सोसाइटी खे कुझु ॾेई सघूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त मां अदी महताब ॾे हींअर अचां थो, ऐं जेकॾहिं कुझु जुमिलनि में ई सॼी ॻाल्हि करे वठूं त उन सां छा थींदो त असांजी सॼी ॻाल्हि अञा अॻिते सैर हासिलु बहस थी सघंदो। अदी महताब खां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त ही सॼो जहान ॾिसी आई आहे, यूनिवर्सिटी ऑफ सिंध बि ॾिसी आई, कामोरको जहान बि ॾिसी आई, ऐं टेलीविज़न बि ॾिसी आई, मीडिया बि ॾिसी आई, लिखण बि शुरू कयईं, प्रिंट मीडिया खां वठी इलेक्ट्रॉनिक मीडिया ताईं बि रही। अॼु जी सिंध जी न्याणी या सिंधी औरत खे हू समाजी तौरु कहिड़े हंधि ॾिसे थी? मां हिकिड़ी शइ में यकीन रखंदी आहियां, उहा इहा आहे त वक़्तु ज़मानो जीअं बि हलंदो थो रहे, उन में का बि शइ हिकिड़ी जाइ ते त बीहे कोन थी। तव्हां जॾहिं सिंध जी औरत जी ॻाल्हि था कयो त सिंध जी औरत बीहणी कोन्हे,
मां पंहिंजे हिकिड़े कॉलम में लिखियो हुयो त सिंध जी औरत त बीठी कोन्हे, सिंध जो मर्द बीह रहियो आहे। ऐं इहे मां मज़ाक नथी कयां, मां सोच जी, ज़हन जी ऐं इन जी ॻाल्हि थी कयां जेका तव्हांजे माशरे में नज़र थी अचे। सिंधी जी औरत अॻिते वधणु थी चाहे, वधंदी थी रहे पई। उनखे जिते मौक़ो मिले थो हुन कॾहिं बि विञायो कोन्हे, हू अॻिते वधी आहे ऐं तव्हां उनखे रोके नथा सघो। चाहे उहे घर में वेठल औरत हुजे, ॿनीअ में कमु करण वारी माई हुजे, हुन जे ज़िंदगीअ जो सफ़र जारी आहे। पर जेका तव्हां जेकॾहिं कंहिं पढ़ियल ॻढ़ियल औरत जी ॻाल्हि था कयो त तव्हां सिर्फ़ु इहो ॾिसो त हुनखे कीअं मौक़ो मिलियो, किथां मौक़ो मिलियो ऐं हुन उन जे कॾहिं मौक़े खे, हुन पंहिंजे तसवुर खे, ख़्वाबनि खे साभिया ॾियण जी कोशिशि कई त हूअ तव्हांखे कंहिं वॾी मंज़िल ते नज़र ईंदी। असांजे ज़माने में छोकिरियुनि जे लाइ रुॻो 2 फील्ड्स हूंदियूं हुयूं, या त तव्हां टीचर्स थियो या तव्हां डॉक्टर्स थियो, नर्स थी वञो। एतिरा प्रोफेशन्स कोन हुया, पढ़ाई मुश्किल हूंदी हुई। हिकिड़ा सिंध जो माशरो जेको हो सो रस्मनि ऐं रवाजनि जो पाबंद हुयो। मज़हब पंहिंजी जाइ ते हुयो, मज़हब जी एतिरी एक्सट्रीमिज़म कोन हुई। मां जॾहिं अॼु थी पाण खे ॾिसां ऐं पोएं ॾींहंनि में थी मोटियां त मूंखे ईअं थो लॻे त मुंहिंजा वालदेन ॾाढा लिबरल हुया। उन महिल माशरो लिबरल हुयो, हुन वटि नयुनि शयुनि खे पंहिंजे करण जी कुवत हुई। उन्हनि ख़राबु न पिए सम्झो कंहिं बि शइ खे। मुंहिंजे पीउ जेकॾहिं नियाणियुनि खे पढ़ाइणु मोकिलियो, माण्हुनि तनक़ीद कई हूंदऊं, पर हुन किथे परे पिए ॾिठो ऐं जॾहिं हुन हिकिड़ो क़दम खयो त ॿियनि माण्हुनि उनखे उनजे पुठियां आया। हाणे अॼु छा आहे? अॼु इहा आहे त औरत अॻिते वधे पई, उनखे मौक़ो मिले पियो, हूअ झेड़ो बि करे थी पई, पंहिंजी राह बि ॻोल्हे थी पई ऐं उनजी इन राह में मजबूर थी पॉलिसी मेकर्स जेके आहिनि, मजबूर थी, भली ख़ुशीअ में न हुजनि। तव्हां असेंबलियुनि में ॾिसो, खोड़ पॉलिसीज़ ते तव्हांजा असेंबलीअ में वेठल माण्हू इतराज़ कंदा आहिनि। इवन जेके औरतूं असेंबलीअ में वेठियूं आहिनि उन्हनि खे केतिरी आज़ादी आहे। इवन उहे पार्टियूं जेके औरतुनि खे पाण सां खणनि थियूं उन्हनि खे केतिरी आज़ादी ॾिनी आहे। इहो सभु तव्हांजे कॉन्स्टिट्यूशन जो हिसो आहे जो मजबूर थी उन्हनि खे घुराइनि था ऐं रखनि था पिया। छो जे कॾहिं ईअं न हुजे त शायदि चवनि त इन्हनि मायुनि जी ज़रूरत ई कान्हे। जॾहिं पॉलिसी मेकिंग में तव्हांखे औरत जी ज़रूरत न आहे त तव्हांजो माशरो सुधरणो किथे आहे? तव्हां मुंहिंजे मुतालिक़ फ़ैसिलो कंदो बग़ैर मुंहिंजे ॿुधण जे? त ॻाल्हि इहा आहे त तब्दीली आई आहे। तव्हां ॾिठो हूंदो त सिंधी असेंबलीअ में खोड़ अहिड़ा बिल पास थिया जंहिंमें औरतुनि उनखे विधो, औरतुनि ई उहे मुहरिक थियूं ऐं उहा तहरीक जेका आहे सा बिल जी सूरत में निकिरी आई। सिंधी जी औरत वधे पई, वधंदी रहंदी। हाणे तव्हां केतिरियूं बि कोशिशूं कयो, उहा मोटी कोन वेंदी। उहा उनजो सफ़र जेको आहे सो जारी आहे ऐं अॻिते वञिणो आहे। तकलीफ़ूं अथसि। हिकिड़ी शइ मां ॿुधायां तव्हांखे, तकलीफ़ूं आहिनि, उहे तकलीफ़ूं माशरो ई पैदा थो करे। कॉम्पिटिशन आहे अॼु। अॻु में जेको मर्द चवंदो हो औरत खे लेडीज़ फर्स्ट, उहो हाणे उनखे धिको थो ॾिए पियो, छो त उनखे ख़बर आहे त उहो कॉम्पिटिशन में उन खां बहितरु आहे। तव्हांजा स्टेटिस्टिक्स ॿुधाइनि था, तव्हांजूं जेके नतीजा आहिनि बोर्ड जा, यूनिवर्सिटीज़ जा, उहे ॿुधाइनि था त छोकिरियूं जॾहिं जॾहिं कॉम्पिटिशन में अचनि थियूं उहे छोकिरनि खे पुठियां पाण खे उहे अॻियां इन करे बि त हुननि खे इहा ख़बर आहे त मूंखे मौक़ो मिलियो आहे, इहो विञाइणो न आहे। छोकिरो त जीअं तंहिं क़ाबिले क़बूल हूंदो उहो हलियो वेंदो, पर शी डज़ंट वॉन्ट टू लूज़ and she don't want to miss this opportunity. So she is moving and she is moving forward. She is not going to go back. अदी ॾाढी अहम ॻाल्हि कई आहे ऐं उन में असां मर्दनि खे थोरो सुधरणो पवंदो ऐं इल्ज़ाम सॼो मर्दनि ते आहे। वाक़ई जेके रुकावटूं आहिनि ऐं जेके नॉन लिबरल सोचूं आहिनि, इंतिहा पसंदी आहे, परदो माना जेके असां बैरिकेड्स हणी छॾिया आहिनि, उहे सभु जो सभु असांखे हटाइणा पवंदा। औरतूं आज़ादु न हूंदियूं त मर्द बि कॾहिं आज़ादु न थी सघंदो। ऐं हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि अव्हांखे ॿुधायां त शिकारपुर जा 2 कपिड़े जा वापारी हुआ, सीतल ऐं चेतन। उहे दिल्लीअ मां कपिड़ो वठणु विया। उते सुबुह जो स्कूल ॾिठूं, यूनिफॉर्म पातल ॿारड़ा हुआ। पुछूं त हिननि सभिनी खे हिकु जहिड़ा कपिड़ा कीअं आहिनि? चई त हीअ स्कूल आहे, हीअ यूनिफॉर्म में ॿार आहिनि।
पोइ ते हेडमास्टर वटि विया त हीअ स्कूल पोइ ही सॼी ॻाल्हि उहे कपिड़े जा 2 वापारी आया, उन्हनि शिकारपुर में C&S कॉलेज नाले सां अॼु बि उहो मौजूदु आहे, उहो उन्हनि ठाहियो कपिड़े जे 2 वापारिनि। इन जो मतिलबु हो त उन जे लाइ इल्मु, उन जे लाइ वॾो को इतिहास, उन जे लाइ वॾियूं के डिग्रियूं न खपनि। आउं नसीर मेमण साहब खां थो पुछां त असांजा ही जेके सखर माण्हू आहिनि, जेके शाहूकार ऐं आसूदा आहिनि, जेके वॾा वॾा ढिंग वेठा आहिनि, उन्हनि सभिनी जो असांजी एम्पावरमेंट में ऐं ख़ुदि असांजी इकोनॉमिक्स ॾांहुं रवैयो कहिड़ो आहे? जेको सिंध जो समाज हो, हूअं त समाज में उसर थींदी आहे, समाज बदिलबा आहिनि, पर हादसे जी शिकिल में जेको समाज बदिलबो आहे उन खे डायरेक्शन ॾियण में पोइ ॾहाका ऐं सदियूं लॻी वेंदियूं आहिनि। पंहिंजे नॉर्मल ऑर्गेनिक प्रोसेस में शयूं बदिलजनि थियूं त उहे पंहिंजे तरीक़े सां बदिलजनि थियूं। जॾहिं हादसा थियनि था, जीअं ज़िलज़िला अचनि था, त पोइ शहर रीबिल्ड करण में तव्हांखे वॾो ज़मानो थो लॻे। सो ही तमामु वॾो दुनिया जो सोशल अर्थक्वेक हुयो साउथ एशिया में, ही जेको सान्यो हुयो एक्चुअली। उन सिंधी समाज इन सेंस मां उनखे स्ट्रिक्टली उहो एथनिक सिंधी नथो चवां, असां सभु सिंध में रहूं था, मां इन करे उनखे सिंधी समाज थो चवां। जेको ॿोली जेको हुते ॻाल्हाए थो मूं लाइ उहो हिकु जहिड़ो बराबरि आहे। त सिंध जो समाज जेको आहे उन में तव्हां उन सिंधी ॻाल्हाईंदड़ जे जेकर तव्हां अखि सां ॾिसो, तव्हां हीअं सोचो त जेको वर्किंग क्लास हो, कंहिं बि सोसाइटी जो धड़ जेको आहे, माना ॻिची आहे, पेर आहे, हिकिड़ो वॾेरो मथे हो, हेठि ग़रीब पोरियत आहे, विच वारो धड़ उनजो ग़ाइबु थी वियो। इन समाज खे सफ़र शुरू करिणो वॾो क्राइसिस जो आहे कंहिं सोसाइटी लाइ, त उनजो ऐं तव्हां मिडिल क्लास सां असां सभु इख़्तिलाफ़ करे बि सघूं था, इतफ़ाक़ बि करे सघूं था, उन्हनि जो हिकिड़ी पंहिंजी ख़ासियत आहे, सॼी दुनिया में हूंदी आहे, पर उहो सोसाइटी जो ॻर उहो क्लास आहे। ऐं उहो जेकर हिकदमि हिकु धक सां हलियो वञे त पोइ उन सोसाइटीअ खे वरी पेर झलण में ऐं उहो गैप भरण में एतिरो ज़मानो लॻी वेंदो जंहिंमां असां गुज़रिया आहियूं। असां उन कर्ब खे, उन अज़ाब खे फील कयो आहे। त उन वक़्तु हाणे उहा स्टेटिस्टिक्स बि ॾेई सघे थी, पर थियो छा सिंध जे ॿाहिराणियुनि जे मां पस मंज़र में ॻाल्हि करियां, हिकिड़ो त उहो फ्यूडल क्लास हो जंहिंखे वधीक एम्पावर कयो हितां जी पॉलिटिक्स, ऐं 47 खां अॻु खां एम्पावर्ड आहे, ऐं 47 जी क़यादत बि उनखे मज़बूत कयो। ऐं इन ते असां कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघूं था त हिन स्टेट जे स्ट्रक्चर उन एक्सप्लाइटेटिव क्लास खे पहिरें ॾींहं खां पालियो ऐं मज़बूत कयो आहे। यार उहा अंग्रेज़ जी लेगेसी कान्हे, उन अंग्रेज़ जी लेगेसी जा सभ खां वॾा चौकीदार असांजो ही स्ट्रक्चर। त उनखे तव्हां लैंड रिफॉर्म बि न करणु ॾिना, उनखे बि तव्हां एम्पावर कयो, ऐं बाक़ी सॼी सिंध जी जेका ॿाहिराड़ी आहे उते का बि तव्हां इंडस्ट्रियलाइज़ेशन थियणु न ॾिनी। त इहा डबल वाइमी हुई। हिकिड़े पासे हू क्लास स्ट्रेंथ ऐं उनजी क्लचिस खे ब्रेक करण लाइ तव्हां अल्टरनेट सोसाइटी में ग्रो ई करणु कोन ॾिना। मां उनजी तव्हांखे अॼु जी स्टेटस थो ॿुधायां। हिन वक़्तु पहिरें मां तव्हांखे ॿुधायां सिंध जे मजमूई तौरु ॾिसो, मां इकानमी ते जॾहिं अचां थो त मां चवां थो त सिंध जे कराची खां ॿाहिरि जी जेका बाक़ी सॼी सिंध आहे, उन कराचीअ जे विच में हीउ जेको 150 किलोमीटरनि ते हैदराबाद आहे, इहा एक्चुअली 1.5 सदीअ जो फ़र्क़ु आहे। हीउ ठटो जेको 100 किलोमीटर आहे, इहो 1 सदीअ जो फ़र्क़ु आहे, 100 किलोमीटर जो फ़र्क़ु न आहे। छो त उहो पूरो इकानमी जो स्ट्रक्चर असां ग्रो ई करणु न ॾिनो, जेको बाक़ी सिंध खे ख़ासियती तौरु चेंज करियां ऐं कराचीअ खे ईअं स्ट्रीमलाइन करे छॾियां बाक़ी सिंध सां, जो कराची और सिंध जो मुहाविरो जाइ न वठी सघियां। उहो स्ट्रक्चर्ड वे सां कयो वियो कि ऐं फर्दर कीअं थियो। 1970 जी जेका स्टेटिस्टिक्स आहे उन मुताबिक़ सिंध में 1534 वॾियूं इंडस्ट्रीज़ हुयूं, 1534 1970 में, ऐं 30 साल पोइ 2005 ऐं 6 में 35 साल पोइ उन में केतिरो वाधारो थियो आहे? सिर्फ़ु 300। 30 सालनि में सिर्फ़ु 300 वॾी इंडस्ट्री एड थी आहे सिंध में, ऐं उहा बि कराची में आहे। हींअर बि जेका इंडस्ट्री जो हब आहे, 65% सिंध जी वॾी इंडस्ट्री कराची में आहे, 5% हैदराबाद में आहे, बाक़ी सॼे सिंध जे अंदरि 30% आहे। मूंखे उन में वॾी मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री नज़र नथी अचे।
तंहिंजे करे उहा जेका जैकबाबाद कश्मीर ऐं लाड़काणो ऐं दादू ऐं खैरपुर जा ज़िला आहिनि उन्हनि जे इन जे करे मां चवां थो त हीउ 200 किलोमीटर या 300 किलोमीटर न 1 किलोमीटर हिकु सदीअ जे वितीअ ते बीठो आहे ऐं उहो क्लास आहे जंहिं सिंध खे रूल कयो आहे जेको बिल्कुलु होश हवास सां सोच सम्झ सां अकुल सां भरपूर कोशिशि करे थो त इंडस्ट्री बाक़ी सिंध में न पहुचे ऐं उहो मूंखे हुन सां का बि हमदर्दी कान्हे तो सिंधी थो ॻाल्हाए या इब्रानी थो ॻाल्हाए उहो सिंध जे ॿाहिराड़ियुनि खे हिन ग़ुलामीअ में रखणु घुरे थो तंहिंजे करे हू तव्हांखे चवंदो त अचो त तव्हांखे ख़ैराती प्रोग्राम ॾियूं तव्हांखे 2000 महीनो घर वेठे ॾींदासीं इंडस्ट्री न लॻाइणु ॾींदासीं इंडस्ट्री न लॻंदी छो इंडस्ट्री रुगो इकानमी थोरी आहे इंडस्ट्री सोसाइटीअ जी ट्रांसफॉर्मेशन आहे जेको 1 करोड़ रुपए जो 1 अरब रुपए जो जनरल स्टोर खोलियो वेठो आहे उहो 5 रुपए जो सामान वठो खिली तव्हांखे थैंक यू सर थो चए ऐं हू जेको साहिबु 50 एकड़ गैराबाद बनी जिते सलोब नथो फुटेसि उते हीअं मुछूं वटे डंडो खयो वेठो आहे सो उन क्लास जा इंट्रस्टनि जेको नथो चाहे त उहा इंडस्ट्री सिंध में पहुचे ऐं जेसि ताईं या 2 तरीक़ा आहिनि या ॿाहिराड़ी जो माण्हू जीअं हींअर कराची ॾांहुं अचणु शुरू थियो आहे ऐं इहो वॾो डिबेट आहे त हेसि ताईं छो न पिया आयो मां हुन बहस में टाइम घटि आहे त नथो वञी सघां ॾाढो मूं लाइ अट्रैक्टिव टॉपिक आहे मुंहिंजी दिलि थी चए ॻाल्हायां पर टाइम जो कंस्ट्रेट आहे ही क्लास बाक़ी सिंध में इंडस्ट्री ऐं इकोनॉमिक ज़ोन्स ऐं इन क़िस्म जी सोशल ट्रांसफॉर्मेशन जी इकोनॉमी खे न अचणु ॾींदो जेतिरो हुनखे कुदरत ताक़त ॾिनी आहे उनखे ब्लॉक कंदो छो था कनि कहिड़ी रुकावट अथनि ॿियो सभु कुझु कनि था 100 अरब रुपए जा जेको घारा लॻण जा प्रोजेक्ट ऐं बंदनि जा कप ठाहिण जा प्रोजेक्ट उहे थी था वञनि 50 अरब जी इंडस्ट्री नथी लॻी सघे इहो डेलिबरेट आहे छो त उहा सोशल ट्रांसफॉर्मेशन नथा चाहिनि ॿी शइ मां आई एम सॉरी टाइम जे करे महिरबानी अदी मां तव्हांजा 3 मिंट तव्हांखां वधारा थो वठां थैंक यू हींअर हिकिड़ी रिपोर्ट मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि जेकर थोरो वक़्तु कढी उनखे पढ़ो नेप्रा जेको नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी आहे उन जी हिकिड़ी रिपोर्ट ईंदी आहे एनुअल स्टेट ऑफ इंडस्ट्री रिपोर्ट हिन साल जी रिपोर्ट जेका लेटेस्ट मौजूदु आहे उहा तव्हां पढ़ो हिकिड़ा 2 इंडिकेटर थो ॿुधायां जेका घरेलू बिजलीअ जो इस्तेमालु आहे घरेलू पंजाब में 36,000 गीगावाट आवर्स आहे 36,000 गीगावाट आवर्स सिंध में 11,000 गीगावाट आवर्स आहे हीउ घरेलू इस्तेमालु आहे पंजाब जी आबादी सिंध खां ॿीणी आहे घरेलू बिजलीअ जो इस्तेमालु 3.5 टाइम्स वधीक आहे ऐं इहा रुगो बिजली न आहे माइंड इट इहा इकोनॉमी आहे इहा ट्रांसफॉर्मेशन आहे अच्छा कमर्शियल ते था अचूं 4,000 गीगावाट आवर पंजाब इस्तेमालु थिए थी सिंध में कमर्शियल में सिर्फ़ु 2,000 गीगावाट आवर्स यूज़ थिए थी जॾहिं त इंडस्ट्रीअ जी मेजॉरिटी हिते आहे पर गुज़िरियल 30 सालनि में पंजाब जे अंदरि लॻभॻि 10 जे तमामु वॾियूं इंडस्ट्रियल ज़ोन्स ठहियूं इन जे करे पंजाब जे अंदरि हिकु हंधि पावर सेंटर कोन्हे केर बि लाहौर और पंजाब नथो चए छो त शेखुपुरा लाहौर जो मिनिएचर आहे फैसलाबाद लाहौर जो मिनिएचर आहे गुजरांवाला लाहौर जो मिनिएचर आहे मुल्तान वारा पंहिंजो एयरपोर्ट ठाहिनि था पंहिंजूं हवाई उॾामूं हलाइनि था एतिरे क़दुरु इम्पावर्ड आहिनि पंहिंजा जहाज़ था हलाइनि एयर सियालकोट वारनि सॉरी नॉट मुल्तान सियालकोट वारनि एयर सियालपुरी हुननि पंहिंजी एयरलाइन शुरू करे छॾी आहे त इहो सभु कुझु छो थो थिए छो त हुननि इंडस्ट्री जा हब क्रिएट कया आहिनि इन जे करे उते हाणे फ्यूडल जो तव्हांखे पॉलिटिक्स ते क्रचिस नथियूं नज़र अचनि इन जे करे उहो क्लास उते जी इस्टेब्लिशमेंट सां विढ़े थो जंहिंखे कारोबार में इंट्रस्ट आहिनि हीउ जेको PMLN ऐं इस्टेब्लिशमेंट जो फिनामिना आहे इहो कंहिं बि ॿिए को मार्क्सिज़म जे लाइ झगड़ो कोन पियो थिए इहो बेसिकली इंट्रस्ट ग्रुप आहिनि जेके उतां जी इंडस्ट्री ऐं इकोनॉमी जो झगड़ो आहे सिंध में इहो थियण ई न ॾिनो वियो हिकिड़ो क्लास लत असांजी निड़ीअ ते रखियो वेठो आहे ऐं जिते इंडस्ट्री वधी पई सघी ऐं माण्हू अची पई सघिया उते हिननि 30 साल दहशतगर्द पालिया ॿाहिराड़ियुनि में धाड़ियल पालिया इहे ईअं कोन पैदा थिया हुआ हिन मुल्क में पन बि ईअं कोन चुरंदो आहे इहे ठाहिया विया त जीअं सिंध जी इकोनॉमी जे अंदरि इहा ग्रोथ न थिए सिंधी सोसाइटी जो आहे वाइब्रेंसी न अचे उहा डायनामिज़म क्रिएट न थिए जेको सुभाणे पंहिंजा जॾहिं राइट्स ते मुक़ाबिलो करण ते अचे त पोइ ईअं मुक़ाबिलो करे जीअं तव्हां पंजाब जी सिविलियन इस्टेब्लिशमेंट हींअर पंजाब जे ॿी इस्टेब्लिशमेंट सां टकराव में अची वई आहे दे डोंट वांट सिंध टू लुक लाइक दैट ऐं इन में असांजा सभु सिंध जो ई रूलिंग एलीट शामिल आहे आई स्क्वायरली ब्लेम देम डेलिब्रेट था कनि हीअ चाहिनि था त सिंधी जट रहनि हीअ चाहिनि था त सिंधी हिननि जा ग़ुलाम रहनि हीअ चाहिनि था त सिंधी हिननि जूं तगारियूं खणनि मज़ूरियूं कनि उते पोरियो कनि इन्हनि खे 2,000 महीने ते ख़ैरात ॾियनि इन्हनि खे ॿियो कुझु मुफ़्त जी इस्पताल भली ठाहे ॾेई छॾियो इंडस्ट्री न लॻाइणु ॾींदा इकनॉमिक ज़ोन्स ठाहिणु न ॾींदा ऐं जेसिताईं इहा शइ सिंध जे ॿाहिराणे में न वेंदी सिंध जे ॿाहिराड़ी जी इकोनॉमिक
ऐं सिंध जी सोशल कन्फिगरेशन चेंज न थींदी। लास्ट थिंग इन जो ई रिफ्लेक्शन आहे जो 50% आबादी असांजी वाड़ियल आहे ऐं जे चओ खणी त भई औरतूं वीचारियूं मार्चूं कनि त चङा भला जेके लिखिया पढ़ा प्रोफाइल ॾिसो त को चीगवेरा जो फोटो रखियो वेठो आहे, हेॾां क्यूबा जे पंहिंजो हुन सां फेडरल कास्ट्रो सां वेठो आहे, औरत जे मार्च ते रड़ पे थी पए। इहो फ्यूडल माइंड सेट आहे जेको पढ़े लिखे क्लास में बिगड़ी वियो आहे, छो त सोसाइटी जमूद में हली वई आहे, सोसाइटी जी कन्फिगरेशन चेंज नथी थिए ऐं जेसि ताईं तव्हांजूं मटीरियल रियलिटीज़ चेंज न थींदियूं सोसाइटी जो सोशल फैब्रिक बि चेंज न थी सघंदो। थैंक यू। नसीर मूंखे हिकिड़े मिंट में जेकॾहिं जवाबु ॾियो, हिकिड़े मिंट में, त इन जो वे फॉरवर्ड छा आहे? ची ॻाल्हि आहे, मूं वटि को सिंगल पेनिसिया कोन्हे, पर सिंध बहसियत मजमूई मुंहिंजे तव्हांजे शायदि हाणे नुस्ख़नि जो इंतज़ारु नथी करे, उहा ट्रांसफॉर्मेशन न थी सघी। नतीजे में तव्हां पुठियां 10-15 साल में ॾिठो आहे त मैसिव इन माइग्रेशन कराची में ॿहिराड़ियुनि मां थिए पई। इहा उन टिनि फैक्टर्स जे करे थी आहे जेके हिन स्टेट पैदा कयूं। हिकिड़ो हिन ॿहिराड़े में धाड़ियल पैदा कया त जीअं सिंध जो मिडिल क्लास लताड़िजे, उहा इकानमी लताड़िजी वई, माण्हू शहरनि ॾांहुं अचणु लॻा। हिननि सिंध जी जेका मईशत जो करंगे जी हॾी ही ज़रात उनखे हिननि तबाह कयो, नतीजे में माण्हू हेॾां अचणु लॻा। सो मां इहो थो सम्झां त लांगर रन में जेसि ताईं को सिंध खे अहिड़ा फ़हम ऐं सोच ऐं सम्झ वारा ऐं अहिड़ा माणपे वारा रूलर्स मिलनि, तेसि ताईं उहो जेको क्लास स्ट्रगल में आहे उहो सिंध जे शहरनि तां अचे। हिननि शहरनि खे ओन रुगो नारनि सां ई प्रेस कॉन्फ्रेंसियुनि सां न कबो, हिते अहिड़ा फेस्टिवल कराइजनि, हिते इंडस्ट्री में वञिजे, हिते रेस्टोरेंट्स खुलनि, हिते ट्रांसपोर्ट में असां हुजूं, हिते ज़िंदगीअ जे हर शोबे में हुजूं। कराची पाकिस्तान जो वॾे में वॾो इकनॉमिक हब आहे। असां बि कुझु देरि कई आहे, रियासत जा स्ट्रक्चर पंहिंजी जाइ ते, कुझु असांजे पार्ट ते वियो। सो इमीडिएट सॉल्यूशन इहो आहे त असां ऐं सॼे पाकिस्तान में वञनि, सॼे दुनिया में वञनि, माण्हुनि खे पाण पंहिंजा रस्ता ठाहिणा पवंदा। ही स्ट्रक्चर्स जा बैरियर्स मूंखे नियर फ्यूचर में हटंदे नज़र कोन था अचनि। थैंक यू। जामी नसीर चयो त 10-15 सालनि खां, मां त चवां थो 10-20-30 सालनि खां त सिंध हिननि 2-3 ॾहाकनि में हिकिड़े हंधि पोइते वई आहे, ॿिए हंधि अॻिते वई आहे। अव्हां कीअं था ॾिसो? सभ खां पहिरीं ॻाल्हि त इहा त जेका अदी महताब बि ॻाल्हि कई त जॾहिं समाजनि ते ॻाल्हाइजे थो त उनजो हिकिड़ो उसूल सम्झिबो त समाज हिकिड़ी ज़िंदह शइ आहे, समाज हिकिड़ी ऑर्गेनिक वजूदु आहे, हिकिड़ो काइनेटिक ऐं डायनेमिक वजूदु आहे। उहो असां तव्हांजे ख़्वाहिशुनि जो रुगो मोहताज न आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो अंदरि मैकेनिज़म आहे जंहिंमें उहो तब्दील थिए थो, अॻिते वधे थो, पोइ हिते वञे थो, ज़वाल ॾे वञे थो, उरूज ॾे वञे थो। इन करे समाज खे कंहिं बि बदतरीन हालत में बि जमूद जी हालत में ॾिसणु न घुरिजे, छाकाणि समाज कॾहिं बि जमूद जो शिकार, हा तरक़ीअ जी रफ़्तार तेज़ थींदी आहे ऐं सुस्त थींदी आहे, पर समाज बीही नाहे रहंदो। इन करे पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि त सिंध जे समाज, असां वटि हिकिड़ो अलमियो इहो बि आहे त असांजी हर शइ जे बारे में जेको नुक़्ते नज़र आहे उहो मक़ामी क़िस्म जो आहे। शयूं मक़ामी बि आहिनि, शयूं मुल्कगीर बि आहिनि ऐं शयूं आलमगीर बि आहिनि। त जेका डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हि कई त सिंध जो समाज हिननि गुज़िरियल 2-3 ॾहाकनि में कहिड़ी बीहक में बीठो आहे ऐं कहिड़ा मस्बत ऐं मनफ़ी लाड़ा या अॻ भरायूं या पस्तियूं असां ॾिसूं था पंहिंजे समाज में, त मां सम्झां थो ऐं असां मां केतिरा माण्हू सम्झनि था त ही 2-3 ॾहाका रुगो सिंध लाइ न, पर सॼी दुनिया जे समाजनि जे लाइ तमामु हिकिड़े क़िस्म जो उबूरी दौरु साबित थिया आहिनि, जंहिंमें मॉडर्निटी मां पोस्ट मॉडर्निटी में दाख़िल थियण जी जेका हिकिड़ी उबूरी दौरु आहे, जंहिंखे असां सम्झूं न सम्झूं, जंहिंमें असांजी मौजूदगी हिन वक़्तु आहे। इन करे इहे जेको 3 ॾहाका 4 ॾहाका गुज़िरियल रहिया आहिनि, उन में सिंध हिन दुनिया जो हिसो बि आहे ऐं उनजा असर बि क़बूल कया अथई। मां सम्झां थो त हीउ जेको सिंध में डिस्कोर्स 2 एक्सट्रीम्स ते वञे थो आम तरह। हिकिड़ा माण्हू आहिनि जिन वटि हर शइ दुरुस्त आहे, ऑल इज़ राइट्स, सभु कुझु ठीकु आहे, माना स्टेटस को जेको आहे उहो जीअं तीअं मेंटेन रहे। ॿिया माण्हू आहिनि ऐं गिरोह आहिनि, ॾिसण जा अंदाज़ आहिनि, जिन जे लाइ सभु कुझु ख़राबु थी रहियो आहे, माना हिन समाज में कुझु बि बहितरु न थी रहियो आहे। त मां सम्झां थो इहो सोशल साइंसिस जो ओवरऑल लेंस न आहे। असांखे ॾिसणो इहो पवंदो त इहो ई समाज
केतिरनि स्पेसिस में, केतिरनि जायुनि में, केतिरनि हवालनि सां बिरांगू भरे छाल ॾेई अॻिते वधी रहियो आहे। समूरनि ख़राबियुनि रुकावटुनि जे बावजूदि, हेड़ी रियासत जे बावजूदि, समूरनि मसइलनि जे बावजूदि, ऐं इहो ई समाज केतिरनि शोबनि में तमामु बदतरीन बहिरान जो शिकार, रुगो बहिरान जो न पर बहिराननि जो शिकार आहे। हाणे उन में मुख़्तसिर ॻाल्हि कजे त मां सम्झां थो, मुंहिंजी मिज़ाज आहे त हमेशह शुरूआति कबी मस्बत ॻाल्हि खां, ऐं बहितर बि इहो थींदो त माण्हुनि खे, मुंहिंजे ख़्याल में सिंध जे समाज ते नज़र विझूं था त ही 2-3 ॾहाका जेके असांजा गुज़रिया आहिनि, उन में हिकिड़ो मस्बत पासो इहो आहे त सिंध जी सोसाइटी, सिंध जो समाज हिकिड़े बंदि समाज मां ओपन सोसाइटी जे ट्रांसफॉर्मेशन में वियो आहे। उहो फैज़ साहब चयो त हिमत कुफ़र, जुरत तहक़ीक़, त हिकिड़ो बंदि समाज, जंहिंजी नसीर साहब ॻाल्हि कई, ॿियनि दोस्तनि ॻाल्हि कई, बंदि समाज हिकिड़ो ॻेझू समाज थिए थो, पर हिकिड़ो खुलियल समाज, हिकिड़ो आज़ादु समाज, उहो ॻाल्हाइणु सिखे थो, उहो हिमत कुफ़र सिखे थो, उहो मज़ाहिमत सिखे थो, इनकार सिखे थो, पंहिंजे मसइलनि जा हल ॻोल्हे थो। इन करे मां सम्झां थो तमामु कमज़ोर ई सही, बेतरतीब ई सही, बिना कंहिं मालिकी जे ई सही, पर सिंध जो समाज हिननि गुज़िरियल कुझु ॾहाकनि में हिकिड़ी क्लोज़ सोसाइटी मां ऐं उन में ज़ाहिर आहे त टेक्नोलॉजिकल रिवोल्यूशन जो वॾो किरदारु आहे। ऐं जीअं 70 जे ॾहाके में एल्विन टॉफलर ऐं ॿियनि घणनि फ्यूचरिस्ट जेके हुआ, उन्हनि डिस्कोर्स शुरू कयो हो त 3rd वेव अची वई आहे ऐं माण्हुनि खे ख़बर न पई आहे। माना पहिरीं वेव हुई ज़रई इनक़लाब जी, ॿी वेव हुई सनती इनक़लाब जी, ऐं 3 वेव हुई टेक्नोलॉजिकल इनक़लाब जी। पर हाणे जे टॉफलर हुजे त पाण बि हैरान थी वेंदो त हाणे असां 4थे इनक़लाब में ऐं 5हीं जोग्राफी में मुंतक़िल थी विया आहियूं। उन्हनि शयुनि बि रोल प्ले कयो आहे त सिंध जो समाज हिकिड़े खुलियल समाज ॾांहुं ट्रांसफॉर्म थियो आहे, वियो आहे। इहा हिकिड़ी मस्बत ॻाल्हि आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़ेर बहस आई ऐं नसीर ॾाढो सुठो ॻाल्हायो उन ते, ऐं अदी महताब ऐं अमर बि टच कयो उनखे स्लाइटली, त असांजो जेको विरहाङे खां पोइ जेको वॾो हिकिड़ो बहिरान पैदा थियो, विचोलो तबिको पंहिंजनि समूरनि ख़राबियुनि ऐं मौक़े परस्तनि जे बावजूदि ज़ाहिर आहे त कंहिं बि समाज जी मजमूई ट्रांसफॉर्मेशन में हिकिड़ो कैटलिस्ट जो किरदारु अदा करे थो। त सिंध जे समाज में जेको हज़ारनि सालनि खां पैदा थियल मर्केंटाइल ऐं कारोबारी ऐं शहरी विचोलो तबिको हो, हिंदू तबिको हो, उहो वियो हलियो। त मां सम्झां थो त हिननि 2-3 ॾहाकनि में जेका शइ बहितर थी आहे हिकिड़ी, उहा इहा आहे त हाणे हिकु हद ताईं असांजे समाज में उहो विचोलो तबिको पंहिंजी इर्तिकाई मरहला तय करे उभरी उसरी आयो आहे। उन में ख़राबियूं आहिनि, मौक़े परस्तियूं आहिनि, उन में मनफ़ी रुझान आहिनि, पर बहरहाल चइबो आहे त हुस्न ईंदो त नज़ाकतूं पाण ईंदियूं। हीउ ठही बीठो आहे त इहो हाणे तनक़ीद हेठि बि ईंदो, उन ते ॻाल्हि ॿोल बि थींदी। पर सिंध जे समाज में विचोले तबिके जो ईअं हिकिड़े तबिकाती मज़हर तौरु कंस्ट्रक्ट थी साम्हूं अचणु, इहो मुंहिंजे ख़्याल में सिंध जे समाज जो हिकिड़ो, ऐं ख़ुदि हे फेस्टिवल्स, हे डिस्कोर्सिस, हे लिबरल स्पेसिस, इहे उन तबिके जो हिकिड़ो इज़हार बि आहिनि जंहिंमें तव्हां असां सभु वेठा आहियूं। टी ॻाल्हि मस्बत ॻाल्हियुनि में, जीअं अदी महताब चयो, मुंहिंजो वालिद साहिबु उस्ताद हो ऐं प्रोफेसर हो, अयूब शाह मुंहिंजे घर जो भाती वांगुरु आहे, पाड़े जो आहे, शहर जो आहे। मुंहिंजी भेण कंबर शहर मां ऐं असांजे चांडिया जहिड़ी बिरादरी मां जॾहिं उहा यूनिवर्सिटी में पढ़णु, पहिरीं त लाड़काणे में अचे हॉस्टल में रही। तव्हां तसवर कयो त छा छा न माइटनि तंग कयो हूंदो मुंहिंजे वालिद साहिब खे, मारफाणी चांडिया। वरी सिंध यूनिवर्सिटी में हॉस्टल में आई, ऐं उहो साॻियो शहर जंहिंमें मुंहिंजी भेण साॻी जॾहिं प्रिंसिपल थी वई, कॉलेज जी वई, त तव्हां तसवर कयो त माण्हू सिफ़ारिशूं खणी ईंदा त दाख़िलाऊं घटि आहिनि, सीटूं घटि आहिनि, छोकिरियूं वधीक आहिनि। ऐं मां यूनिवर्सिटी में वञा थो, पूरी सिंध में वञा थो, कराची यूनिवर्सिटी खां वठी IBA खां वठी, सुभाणे बि मां IBA सखर में मुंहिंजो सेशन रखियलु आहे, सुबुह वेंदुसि। मूंखे ख़ुशी थिए थी, उत्साह मिले थो त असांजी छोकिरियूं मजमूई तरह माज़ी जे भेट में हिननि 2-3 ॾहाकनि में तमामु वॾे पैमाने ते तालीम में दाख़िल थियूं आहिनि, प्रोफेशनल शोबनि में आयूं आहिनि। त मजमूई तरह कारोकारी बि आहे, तंग नज़री बि आहे, हिन औरत मार्च जे बारे में भंडी बि आहे, इहे सभु शयूं आहिनि। इन्हनि बीमारियुनि जे बावजूदि जीअं अदी महताब चयो त असांजे समाज जी औरत लफ़्ज़ मां न कंदो आहियां, मां असांजूं मायूं, असांजूं छोकिरियूं, हे सभु बंद भञी ऐं अॻिते आयूं आहिनि, ऐं हिननि खे दुनिया जी का बि ताक़त, त मां सम्झां थो इहा वॾी क्वालिटेटिव शिफ्ट आहे
ऐं तब्दीली आहे जेका असां महसूसु कयूं था। आख़िरी ॻाल्हि बसमत ॻाल्हियुनि में, पोइ अचां थो मनफ़ी ॻाल्हियुनि ते। नौजवान जेको असांजी आबादी जी अक्सरत आहे, जेको असांजो मुस्तक़बिल आहे, जेको असांजो, तव्हां ॾिसंदव त अक़रबा परवरी असांजी रियासतुनि में आहे, हुकूमतुनि में आहे, मेरिट जी लताड़ आहे, को बि इंतिज़ाम न आहे जो हिन नस्ल खे मुतासिर ऐं उत्साह ॾिनो वञे। पर उनजे बावजूदि तव्हां ॾिसंदव, मुंहिंजो तजुर्बो आहे, तव्हांजो बि हूंदो, त हे किताब जेको ॿाहिरि लॻा पिया आहिनि, इहो प्रोफेसर घटि थो पढ़े, डॉक्टर नथो पढ़े, इंजीनियर कोन थो पढ़े, वकील नथो पढ़े, जज नथो पढ़े, इहो असांजो ग़रीब जो ॿारु नौजवान पढ़े थो। ऐं सॼी सिंध मां वञा थो, मां ॾिसां थो त उहो नौजवान उन्हनि किताबनि ते ॻाल्हाए थो, उन किताबनि ते बहस थो करे, हू उञायल आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहा जेका गुज़िरियल अॻे दौर में छा थींदो त सियासी पार्टियूं पढ़ाईंदियूं, अदबी संगत पढ़ाईंदी, हाणे उहे पार्टियूं इन क़ाबिल ई कोन रहियूं आहिनि, न अदबी संगत। हाणे हे नस्ल पाण उन सॼे दायरे में अची वियो आहे। हिकिड़ी मस्बत ॻाल्हि आहे। मां आख़िरी ॻाल्हियूं ॿ टे कयां, मनफ़ी पासे अचां त मां सम्झां थो त सिंध जे समाज में जेके तब्दीलियूं आयूं आहिनि मनफ़ी, उन में हिकिड़ी वॾी तब्दीली मनफ़ी इहा आहे त असांजो समाज हिकिड़े वॾे ज़हनी ऐं फ़िक्री ऐं रूहानी ऐं हिकिड़े नफ़्सियाती इंतिशार जो शिकार आहे। जॾहिं कंहिं समाज खे दगु न ॾिबो, ऐं दगु रुगो कोन ॾिबो लिखतुनि सां गॾु, मिसाल सियासी पार्टियूं दगु आहिनि। जीअं नसीर साहिब चयो, इंडस्ट्री लॻे थी, इहो दगु आहे। समाजनि जी ट्रांसफॉर्मेशन जा जेके इर्तिक़ाई थियनि था मरहला, जेकॾहिं उन समाज खे न ॾींदव त पोइ समाज में जेका चिड़, क्रोध, कावड़, नफ़रत, तासुब, बाह, उहा ज़ाहिर आहे त तारीख़ जे उन ॾाके ते हिकिड़ी मस्बत मज़ाइमती क़ुवत जे बजाए हिकिड़ो मनफ़ी अंसर थी बि कॾहिं कॾहिं उभिरे थी। ऐं असां ॾिसूं था त सोशल मीडिया बि मुंहिंजो मज़र आहे, असां तव्हांजी लाइफ मुंहिंजो मज़र आहे, त मुंहिंजे ख़्याल में सिंध जे समाज में जेको नफ़्सियाती बहिरान आहे, हे जेको रवैयनि जो बहिरान आहे, हीअ जेका अणसप आहे, ऐं जेके घणनि क़िस्मनि जा इहे बहिरान आहिनि, उनजो सबबु इहो आहे त माण्हू हिन समाज जे हिन बीह खां नफ़रत कनि था, उन खां ख़ुशि न आहिनि, उनखे तब्दील करणु चाहिनि था। पर इहा ख़्वाहिश कंहिं उन प्रॉपर अमल में ट्रांसफॉर्म नथी थिए, कंहिं सियासी धारा में ट्रांसफॉर्म नथी थिए, तालीमी इदारा नाकाम आहिनि। इन करे अॻियों मरहलो चिड़ ऐं कावड़ ऐं क्रोध जो उते रुकावटूं आहिनि। नतीजे में उहा एनर्जी हिकिड़े वक़्ती तौरु मनफ़ी रुझान जो शिकार थिए थी। इन करे मां इन इंतिशार जे अधु खे बहितर सम्झां थो। इहो इंतिशार ख़ामोशी खां बहितर आहे, बाक़ी अधु आहे त उनखे दग कीअं ॾिजे। ॿी ॻाल्हि, इंतिहा पसंदी। इंतिहा पसंदी हिकिड़ी टेंजिबल आहे, पर ॿियूं इंतिहा पसंदियूं इंटेंजिबल आहिनि। मिसाल, औरत मार थिए थी, पढ़िया लिखिया चङा भला माण्हू उहे बि चवनि था बाक़ी कहिड़ी खपेव आज़ादी। इहो जुमिलो मां बि मार्च में शरीक हुउसि, ऐं त इहो जुमिलो चङा भला पढ़ियल लिखियल माण्हू, त जेको मौलवी या इंतिहा पसंद मुले ऐं तरक़ी पसंद जो तज़ाद आहे, उहो त टेंजिबल आहे न, उहो त ज़ाहिर आहे, चिटो बीठो आहे। पर हू जेको बज़ाहिर मुलो बि न आहे, ऐं बज़ाहिर उहो तंग नज़र बि न आहे, ऐं बज़ाहिर रुजत परस्त बि न आहे, पर उनजे अंदर में उहा सॼी जेका तंग नज़री वेठी आहे। त मां सम्झां थो त सिंध जे समाज में सिन्फ़ी इंतिहा पसंदी, मज़हबी इंतिहा पसंदी, सिंध जे समाज में रवैयनि जी इंतिहा पसंदी, पंहिंजी सोच खां ॿिए जे लाइ अदम बर्दाश्त जो रवैयो। त मुंहिंजी नज़र में इहो मजमूई तरह यूनिवर्सिटियुनि में वञो, सियासी पार्टियुनि में वञो, तरक़ी पसंद जमातुनि में वञो, फेसबुक ते अचो, सोशल मीडिया में अचो, सॼी समाज जी ज़िंदगी में अचो, त मां सम्झां थो त असांखे इन वधंदड़ इंतिहा पसंदी जो अकुल सां, इल्म सां, साइंस सां मुक़ाबिलो करणो पवंदो। ॿ ॻाल्हियूं टियूं ॿ कयां, मूं पोइ ॻाल्हि पूरी थो कयां। मनफ़ी पासे में विचोलो तबिको ठही आयो आहे, असांजूं अखियूं थधियूं आहिनि, असां पाण तबिके जा आहियूं, भली ॻाल्हि आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असांजो कंबर शहर, जॾहिं डॉक्टर साहब वारनि जी बिरादरी, शेख बिरादरी, असांजो शहर हुयो ई शेखनि जो, हिंदुनि जो, मेमणनि जो, कारोबारी माण्हुनि जो, पढ़ियल लिखियल माण्हुनि जो शहर हो, कि असां पारां ख़ानदान जेके ख़ुदि पढ़ियल लिखियल आहे उहे बि रहंदा हुआ। हाणे वञिजे थो त इहे न आहे त को उहो गैप फिल थियो आहे, मिडिल क्लास ठहियो आहे, पर मसइलो कहिड़ो आहे त हू जेको ग़रीब आहे, जंहिंजे जेको हिन वक़्तु कंहिंजी बि एजेंडा ते न आहे, जेको आम माण्हू आहे,
न रियासत जी जंदा ते आहे, न सियासी पार्टियुनि जे जंदा ते आहे। मां तव्हांखे मिसाल थो ॾियां, सिंध जी तारीख़ में जॾहिं पहिरियों दफ़ो सिंध जे चइनि माण्हुनि खे मिंटो मॉडल रिफॉर्म्स खां पोइ बॉम्बे जे काउंसिल में 4 सीटूं मिलियूं त सर हरचंद राय विशनदास ऐं असांजो रईस बैरिस्टर ग़ुलाम बुर्गड़ी उन्हनि वञण शर्त हारियुनि जा बिल पेश कया 1910 में 11 में। साईं GM सैद ऐं उन सां गॾु जेके ॿिया उन ज़माने जा वॾा 10 माण्हू हुआ, जॾहिं 37 चूंडूं थियूं तव्हां ॾिसंदव त सिंध जे 9 सालनि में जेके हुकूमतुनि में इख़्तिलाफ़ हुआ उन में साईं GM सैद वारनि जा इख़्तिलाफ़ इन बुनियाद ते हुआ त तव्हां हारियुनि जे लाइ कुझु बि न करे रहिया आहियो। इहो 40s में बि मौजूदु हो। हारी कमेटी ठही हुई, सियासी पार्टियुनि वटि विंग्स हुयूं, शाइरी हुई हारियुनि जे बारे में, मुआशी हक़नि जी ॻाल्हि हुई, टेनेंसी एक्ट हो। अॼोकी असांजी समाज में मां सम्झां थो हारी मज़दूर ऐं मजमूई तरह ग़रीब तबिका उहे तालीम में बि उन्हनि जो को मुस्तक़बिल न आहे। हे जेका मयारी तालीम आहे मिडिल क्लास जे लाइ, हे जेको रोज़गारु आहे इहो मिडिल क्लास जे लाइ, हे प्राइवेट डोमेन आहे उन जे लाइ। त सवाल इहो आहे त जेकॾहिं हिकिड़े समाज में अमीर तबिको त उहो आहे ई आहे ऐं मिडिल क्लास जुड़ी रहियो आहे, पर ग़रीब तबिको जेकॾहिं कंहिंजे बि न हूंदो चंदा ते त मां सम्झां थो इहो जेको अदम तवाज़ुन आहे इहो समाज में जेको बिगाड़ पैदा करे रहियो आहे, जेका विछोटी पैदा करे रहियो आहे, उहा तमामु ख़तरनाक ऐं तबाहकुन आहे। ॿी ॻाल्हि, क्लासिकल वॾेरो थोरो बचियो आहे, या मां ॻाल्हि करणु चाहियां थो गुज़िरियल 3-4 ॾहाकनि जी मनफ़ी पासनि में। जेको क्लासिकल वॾेरो हो, रिवायती ख़ानदानी जदी पुश्ती वॾेरो हो, उहो थोरो बचियो आहे। हे जेको नियो फ्यूडल आहे, हे जेको ग़रीब जो ॿारु कामोरो थियो, सियासत में आयो, असेंबलियुनि में आयो, अॼु सिंध असेंबली जे अंदरि रिवायती वॾेरको तबिको घणो मौजूदु न आहे। अॼु असांजो जेको तबिको उहो नियो फ्यूडल आहे, पोइ ड्रावल जंहिंखे चइबो आहे सिंधीअ में, जेको आहे विचोलो तबिको पर जंहिंजो ख़्वाबु वॾेरो थियणु आहे, जंहिंजो ख़्वाबु जागीरदार थियणु आहे, जंहिंजे अंदर में तारीख़ी महरूमी वेठल आहे, का अहसास कमतरी वेठल आहे ऐं इदराक खां वांझो आहे। त मां सम्झां थो जेका नसीर साहब ॻाल्हि कई, अदी महताब ॻाल्हि कई, अमर ॻाल्हि कई त इदारा लावारिस आहिनि, इहे उन पोइ ड्रावल नियो फ्यूडल जे हथां। त इन करे सिंध जे समाज में इहो लकाब हिकिड़ो नओं आहे। ॿ नुक़्ता मां ॻाल्हि पूरी थो कयां त सियासी ज़वाल हिन 3 ॾहाकनि में वधीक थियो आहे। डिस्कोर्स जे माना में अॻे जमातूं उन जा पाण में इख़्तिलाफ़ हुआ, भला GA सिंध हुई ऐं अवामी तहरीक हुई, कम्युनिस्ट पार्टी हुई, वॾा इख़्तिलाफ़ हुआ, जहिड़ा हुआ, इल्ज़ाम बाज़ियूं, ठीकु आहे, पर पंहिंजे जोहर में त तरक़ी पसंदि रोशन ख़्याल ॻाल्हि हुई। ख़्यालनि जो टकराव त हो, नैरेटिव्स त हुआ, कॉम्पीटिंग नैरेटिव्स त हुआ। हिकिड़े समाज खे दॻु त मिली रहियो त केरु केतिरो दोस्त आहे, केरु छा में ग़लति आहे। अॼोके सिंधी समाज में उहो डिस्कोर्स मौजूदु आहे, पर मुंतशिर आहे, मुख़्तसिर स्पेसिस में मौजूदु आहे। त मां सम्झां थो त सियासी पार्टियुनि जी शक्ल में, तरक़ी पसंदि सियासत जी सूरत में, वतन दोस्त ऐं क़ौमी सियासत जी सूरत में, ज़ाहिर आहे इहो तय थियल आहे, जंहिंजी ॻाल्हि नसीर साहब ऐं अदी महताब ऐं अमर वारनि कई, इहो तय थियल आहे त हे जेको वॾेरको तबिको आहे इहो मफ़ाद परस्त न, वॾेरको ऐं नियो फ्यूडल ॿई इहो मफ़ाद परस्त भी आहे, कोताह नज़र भी आहे। इहे इन्हनि खां को बि असांजे इलाज जो कोन थींदो बंदोबस्तु, पर हू जेको असांजो मुतबादिल वाट हुई, जेका हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो काउंटर नैरेटिव हो, हिकिड़ी काउंटर पॉलिटिक्स हुई, मां सम्झां थो हिननि 2-3 ॾहाकनि में उनजो कमज़ोर थियणु असांजे समाज जो हिकिड़ो वॾो अलमियो आहे। उनखे कजे आख़िरी नुक़्तो कहिड़ी ॻाल्हि थो करणु चाहियां, 2 नुक़्ता उनजे अंदरि त माज़ी परस्ती जंहिं जाफ़र साहब ॻाल्हि कई, मुंहिंजे ख़्याल में जाफ़र साहब तमामु हिकिड़ी अॼु फ़िक्र अंगेज़ गुफ़्तगू करे वियो। हीउ जेको असां वटि फ़रार आहे त अॼोके दौर जे सुवालनि जो जवाबु ॾियण जे बजाए चऊं त मोहन जो दड़ो अज़ीम हो। अॼोके दौर जे सुवालनि खे कीअं हल कबो, ॾुखिया आहिनि, चैलेंजिस आहिनि, सवला न आहिनि, पर बहरहाल हल त करिणो पवंदो। त मां सम्झां थो त हीअ जेका नरगसियत आहे माज़ी परस्ती जी, इहा बि असांजे समाज में फ़रार जी सूरत आहे। जेतिरो ज़रूरी हुजे ओतिरो फ़ख़्रु कजे माज़ीअ ते। हिकिड़ी हद खां वधीक माज़ी परस्ती बीमारी आहे, उहा हिकिड़ी वबा आहे, उहा हिन कोविड खां वधीक ख़तरनाक आहे। इन करे माज़ी बि हरू भरू एॾो शानदार कोन हो, तॾहिं बि तबिक़ाती समाज हुआ, तॾहिं बि ज़ुल्म हुयो, तॾहिं बि सभु शयूं हुयूं। इन करे माज़ीअ जो बि ओतिरो पासो खणिबो तारीफ़ जोॻो जेको वाक़ई लहणे थो तारीफ़।
इन करे अॼोके दौर खे एड्रेस करण जे बजाए माज़ी परस्ती में पनाह वठणु ऐं इहा ॻाल्हि ख़राबु आहे। आख़िरी ॻाल्हि नुक़्ते ते मां ॻाल्हि पूरी थो कयां, कहिड़ी, इहो अमर वेठी आहे, तव्हां अमर खां सवाल कयो, मां इन में हिकिड़ी ॻाल्हि शामिलु थो करणु चाहियां त समाजनि जी जेका रिथाबंदी आहे ऐं समाजनि जी जेका परूड़ ऐं परख आहे ऐं सम्झ आहे, उहा ज़ाहिर आहे त शाइरी जो कमु रुॻो न आहे, उहो रुॻो अदब जो कमु न आहे। अदब शानदार कमु आहे, असां पाण अदीब आहियूं सभु, पर सोशल साइंसिस, हिन रियासत जी बदबख़्ती इहा आहे त हिन रियासत में अॻे ई सोशल साइंसिस महदूद हुयूं, अॻे ई सोशल साइंटिस्ट तमामु थोरा हुआ। हाणे त तव्हांजे यूनिवर्सिटियुनि में सोशल साइंसिस खे प्रमोट करण लाइ रियासत वटि का बि अवलियत न आहे। जेको अंधो मंडो नूर हो उहो वञी रहियो आहे। त मां सम्झां थो त असांखे पंहिंजे समाज में जज़्बातियत जेका ज़रूरी आहे किन मख़सूस शोबनि में, पर हर शोबे में जज़्बातियत ज़रूरी न आहे। त इन करे सिंध जे समाज जो अभ्यास, उन जे लाइ असांखे हिकिड़ी साइंटिफिक, ऐं जॾहिं मां चवां थो साइंटिफिक त इन जो मतिलबु आहे सोशल साइंटिफिक, उन लेंस सां शयुनि खे ॾिसणो पवंदो। ऐं अॼोको मां हिन पंहिंजी ॻाल्हि खे पॉज़िटिव नोट ते ख़तमु कयां त हे जेके रुकावटूं ऐं मसइला आहिनि इहे उबूरी आहिनि, छाकाणि त असीं दुनिया जो हिसो बि आहियूं। सिंध को ॿेट न आहे, को आइलैंड न आहे, दुनिया खां कटियल न आहे। इन करे सिंध वटि अपॉर्चुनिटी आहे त अॼोकी जेका हीअ आलमगीरियत जो जेको दौरु आहे, जंहिंमें न ख़तरा बि आहिनि, रिस्क बि आहिनि, पर जंहिंजा बेनिफिट्स बि आहिनि, जंहिंमें इल्म जी आलमगीरियत बि आहे, त असांजो समाज उनजो हिसो थिए, उनजो फ़ाइदो वठे। त मां सम्झां थो त असां पंहिंजे समाज खे जंहिं अबरे सबरे हाल आहार हिते वठी आया आहियूं, असांजे नस्ल वठी आया आहिनि, उहो वधीक छाल ॾेई असां अॻिते वञी सघूं था। तव्हांजी वॾी महिरबानी। अदी नूरुल हुदा शाह खां हिकिड़ो सुवालु पुछणु थो चाहियां त जॾहिं 70% असांजूं ॿाराड़ियूं आहिनि ऐं लो इनकम ग्रुप आहे, बाक़ी 30% थियो मिडिल क्लास ऐं शहर में रहंदड़ माण्हू, उन 70% जो छा थींदो? असां त उन्हनि खे विसारे छॾियो, पॉलिटिकल पार्टियूं ख़तमु थी वियूं, अदब जूं नई जहतूं अची वियूं, सोशल मीडिया अची वई, हाणे छा कयूं? 70% जी तव्हां सैकड़ो माण्हुनि जी तव्हां ॻाल्हि था करियो। ऐं ख़ुदि बि पहिरीं ॾाढो ख़ुशि बि थींदी आहियां। जीअं जामी चयो त पहिरीं पॉज़िटिव ॻाल्हाईंदुसि, पोइ जेको आहे सो तनक़ीद कंदसि। पॉज़िटिव ॻाल्हायूं नथा, पॉज़िटिव नज़रनि सां ॾिसूं था त ॾाढी ख़ुशी बि थिए थी। जीअं महताब चयो त अॼु सिंधी छोकिरियूं असीं जिते बीठल ॾिसूं था, सचमुच ॾाढो फ़ख़्रु महसूसु थो थिए। ऐं उन्हनि जे शऊर में जिते कई माण्हुनि जो रोल हूंदो ऐं आहे बि, उते जीअं औरत मार्च जी इन्हनि सभिनी जी ॻाल्हि थी, त अहिड़ा एफर्ट्स बि, अहिड़ा बहादुर नाला बि शामिलु आहिनि उन में। अॼु असीं ॾिसूं था, अञा असांजे वेझे माज़ीअ जी ॻाल्हि आहे, छोकिरियूं नाला बदिलाए लिखंदियूं हुयूं, पंहिंजे नाले सां कोन लिखंदियूं हुयूं। अॼु असीं ॾिसूं था त हैदराबाद जूं, कराची त छॾे ॾियो, हैदराबाद जूं ऐं नंढनि शहरनि जूं छोकिरियूं हिननि जे औरत मार्च में, हिननि जे मेलनि में नचनि बि पियूं, ॻाइनि बि पियूं, हथ बि लोॾीनि पियूं, इंजॉय बि कनि पियूं। मंज़रु ॾाढो हसीन आहे, ज़ाहिर आहे। ऐं महताब जी ॻाल्हि वांगुरु त इहो त यकीन आहे असांखे त इन्हनि खे हक़ ऐं आज़ादी मिले या न मिले, हीअ पंहिंजा हक़ ईअं आज़ादी आख़िरकार बि माणे वठंदियूं। कुझु हूंदियूं जेके फुरे वठंदियूं, कुझु हूंदियूं जेके क़ाइल कंदियूं। बहरहाल वक़्तु बदिलजी वेंदो, ॾाढी ख़ुशी थी थिए। असांजे नौजवाननि खे असीं ॾिसूं था, मूं सवेर जॾहिं आउं हेठि लथसि ऐं हिते आयसि त मूं ॾाढे फ़ख़्र सां हिते जेके बुक स्टॉल्स आहिनि उन्हनि में सिंधी किताबनि जा फ़ोटू कढी सोशल मीडिया ते लॻाया त सिंध जे अदबी मेले में ही सिंधी किताब आहिनि। जीअं जामी चयो, इन्हनि जा पढ़ंदड़ बि आहिनि, ही नौजवान आहिनि जेके उन्हनि जा पढ़ंदड़ आहिनि। ख़ुदि उर्दूअ जे अदीबनि, शाइरनि पाण मूंखे ॿुधायो त असां पब्लिशर्स त असांजा किताब घणे में घणा सिंध ऐं बलूचिस्तान में पढ़िया था वञनि, कराची में कोन था पढ़िया वञनि।
सिंध जे नंढनि शहरनि में पढ़िया था वञनि। ज़ाहिर बलूचिस्तान जी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते। इहो बि ॾाढो हसीन मंज़र आहे। तालीम जे मामले में जेको अमर जेको बि कुझु चयो, तालीम जे मामले में हिकिड़े पासे ॾाढा ख़ुशि आहियूं। असांजा सिंधी नौजवान अॼु कराची जे सभिनी प्राइवेट यूनिवर्सिटीज़ में, स्कूलनि में, हर जाइ ते मौजूदु आहे। ऐं केतिरी बि घणी उन जी क़ीमत हुजे, उहा क़ीमत बि अदा थिए थी ऐं हू हुते पढ़े थो। इन खां वॾी ख़ुशीअ ॻाल्हि इहा आहे त कराचीअ खां अॻियां जी उॾाम बि भरे थो ऐं कराचीअ खां ॿाहिरि निकिरे थो, मुल्क खां ॿाहिरि निकिरे थो, समुंड जे पार वञे थो ऐं वॾा वॾा कम करे पियो ऐं नाला ठाहे पियो पंहिंजा, ऐं सिंध जो नालो रोशन करे पियो। इहो ॾाढो हसीन मंज़र आहे। हीअ मेला तमामु हसीन मंज़र आहिनि, पर सियासी जलसा हसीन मंज़र कोन आहिनि। जॾहिं असीं हिते था अचूं, सिंध जे शऊर ते था अचूं, त 75% आबादी जेका सिंध जी आहे, उहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे असांजे अॻियां। जामी घणो कुझु चई वियो। असांजी सभ खां वॾी ख़राबी, असांजी सभ खां वॾी कमज़ोरी इहा आहे त असीं जेके अॻियां निकिरी था वञूं। डॉक्टर जाफ़र ॾाढा सुठा सुवाल तव्हांजे साम्हूं आंदा। अर्बनाइज़ जेके थियो था वञूं, सखर लाड़काणे खां, शिकारपुर खां, नंढड़नि शहरनि खां उथी हैदराबाद अचूं था। ॿार असांजा नंढनि स्कूलनि मां निकिरी अंग्रेज़ी स्कूलनि में, प्राइवेट स्कूलनि ताईं अचनि था, पोइ कराची अचूं था। ऑफिसर आहिनि असांजा कारोबारी माण्हू आहिनि, सभु कुझु आहे। पर माफ़ु कजो, जेका शइ असीं ॾिसूं था उहा इहा आहे त असां मुड़ी पुठियां कोन था निहारियूं। कंहिं बि क़ौम जी कामयाबी इहा कान्हे त हू कल्चरल ड्रेस पाए बीहे थी, कल्चरल डे मल्हाए थी। भले मल्हाए, इहो त ईअं ई आहे जीअं तव्हां सालगिराऊं मल्हायो, ख़ुशियूं मल्हायो, मेला करियो, पर कंहिं बि क़ौम जी सुञाणप इहा न आहे। कंहिं बि क़ौम जी सुञाणप इहा आहे त हू पंहिंजा पुठियां जिन खे छॾे आया आहिनि उन्हनि सां मुहबत कई वञे, उन्हनि खे ओन कयो वञे, उन्हनि जे लाइ सोचियो वञे त हिननि जो छा थींदो, जिन जो कुझु बि कोन पियो थिए, जिन खे दुनिया में फ़क़ति हिकिड़ो कमु आहे, सिर्फ़ु हिकिड़ो कमु आहे। अॼु ॿाहिरियां माण्हू असांखे जेकॾहिं बुखियो नंगो चवनि था, असांखे कावड़जण ऐं रिएक्ट करणु असांजो हक़ु आहे, छो त उन जूं कई मानाऊं निकिरनि थियूं। असीं ईस्ट पाकिस्तान जो माहौल ॾिसी चुका आहियूं, असीं बंगालियुनि सां रियासत जी नफ़रत ॾिसी चुका आहियूं, असां सभु ॾिसी चुका आहियूं। पर वाक़ई बि पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजे पाण में ॻाल्हायूं, छा असां पुठियां बुखिया नंगा कोन छॾिया आहिनि, जिन जो कमु सिर्फ़ु हिकिड़ो आहे, वोट ॾियणु। ऐं अमर सां माज़रत सां इख़्तिलाफ़ु कंदुसि, तमामु घणी माज़रत सां तबदी इख़्तिलाफ़ु कंदुसि। सिंध में इन 75% जे लाइ, इन्हनि माण्हुनि लाइ जेको तालीमी सूरत हाल आहे, उहा सचमुच ॾाढी अलमनाक आहे, ॾाढी दर्दनाक आहे। उन ते एहतिजाज करणु, असां उन ते एहतिजाज करण बि विसारे छॾियो आहे। जेका बार बार मिडल क्लास जी ॻाल्हि पई अचे, बार बार असीं ख़ुशि आहियूं, असीं अर्बनाइज़ थी विया आहियूं, असांजा ॿार वाक़ई जदीद दौर जा, जेका प्रोफेसर जाफ़र जेका ॻाल्हि कई त असां क़दीम त आहियूं पर छा जदीद आहियूं, उहे जेके थोरा असीं जदीद थी विया आहियूं। छा असीं आवाज़ उथारियूं था? कॾहिं बि असां इन ॻाल्हि ते इंडिविजुअली हर तरह सां छा असां आवाज़ उथारियूं था त सिंध में स्कूलनि जी छा हालत आहे, असांजे ॿारनि जे पढ़ाईअ लाइ मुस्तक़बिल लाइ कहिड़ा रस्ता आहिनि। लाश खणण जे लाइ एम्बुलेंस जी पाबंदी लॻाई थी वञे,
सिंध में हर टियों चौथों मरीज़ लाश खणी अस्पताल मां ॿाहिरि निकिरे थो, माई अक्सर मरी हॉस्पिटल मां निकिरे थी, ॿार छॾे थी वञे या ॿार सूधी मरी निकिरे थी। इहे उहे पुठियां रहिजी वियल माण्हू आहिनि जिन वटि न तालीम आहे, जिन वटि न सिहत जी का शइ आहे, नाले जा स्कूल आहिनि। ऐं ख़ुदि असीं सभु गवाह आहियूं, ॻोठनि में हलिया वञो, हलंदा वञो ॻोठनि में, उते असीं ॾिसूं था त स्कूल आहिनि बर्बाद पिया थियनि, उते असीं ॾिसूं था अस्पतालूं आहिनि बर्बाद पियूं थियनि। ईअं नाहे, ईअं कतई नाहे त सिंधी माण्हू पंहिंजे ॿार खे पढ़ाइणु नथो चाहे। इहा हक़ीक़त आहे त सिंधी माण्हू, ऐं वॾो इनक़लाब आहे इहो, सॼे सिंध में हलिया वञो, ग़रीब खां ग़रीब माण्हू बि पंहिंजे बचे खे पढ़ाइणु थो चाहे। नौकिरी छो थो चाहे? छो त अर्बनाइज़ थियणु थो चाहे। हुनखे ख़बर न आहे अर्बनाइज़ कीअं थीबो, हुनखे सिर्फ़ु इहा ख़बर आहे त हिनखे नौकिरी मिलंदी, हीउ शहर वेंदो, आउं शहरी थींदुसि, मुंहिंजा ईंदड़ नस्ल शहरी थींदा। पर हुनखे ख़बर न आहे हिन ॻाल्हि जी। पर हर सिंधी माउ पीउ पंहिंजे बच्चनि खे, धीअरुनि खे, पुटनि खे पढ़ाइणु चाहे थो। ऐं इन जी सभ खां वॾी गवाही हिते सादका सलाउद्दीन वेठल आहे। अहिड़ा कुझु ॿिया बि हूंदा, पर ख़ासि तौर ते सादका सलाउद्दीन, जिन सिंध जे ॻोठनि में स्कूल खोलिया आहिनि। इहे ॿार किथां आया आहिनि? इहे ॿार माऊं वठी आयूं आहिनि, माइट वठी आया आहिनि हिननि वटि त तव्हां पढ़ायो। ऐं हिननि पढ़ाइण वारा आंदा आहिनि, जिन खे पढ़ाइणु अचे थो, जेके हिननि जो मुस्तक़बिल ठाहिणु चाहिनि था। ॻाल्हि इहा आहे, ऐं वापसि पंहिंजी हिन ॻाल्हि ते ईंदसि, उनखे अञा ॿियनि लफ़्ज़नि में ऐं वज़ाहत सां कंदसि। टाइम आहे? असां हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु करणु चाहींदुसि, क़ौम परस्ती। असां जॾहिं क़ौम परस्तीअ जे ख़्वाबनि में हलिया था वञूं, असां जॾहिं क़ौम परस्तीअ जे नशे में हलिया था वञूं, क़ौम परस्ती हिकिड़ो वॾो नशो आहे। तव्हां पंहिंजे क़दामत पुठियां हलंदा वेंदो, जामी बिल्कुलु सही चयो, माज़ीअ ते नाज़ कंदा वेंदो, तव्हांखे विसरी वेंदो त असांजो हाल छा आहे, असांजो मुस्तक़बिल छा आहे। मिसाल तौरु, असांजो नौजवान सम्झे थो अजरक पाइणु, सिंधी टोपी पाइणु, इख़्तिलाफ़ करण वारे खे जेको आहे सो गले मां झलणु, भले झलियो, तव्हांजो हक़ु आहे, असां सभिनी जो हक़ु आहे, हुअणु खपे ईअं बि, पर उनखे गले मां झलणु, हर ॻाल्हि ते सिंध जो गद्दारीअ जो तानू ॾियणु, अहिड़ा कई मामला जेके आहिनि। उन ई नौजवान खे तव्हां ॾिसो त सरदार, जॾहिं नौजवान सरदार इलेक्शन खटे थो ऐं पग ॿधे थो त वॾे फ़ख्र सां सेल्फियूं था ठाहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त असांजे नौजवान खे ख़बर ई न आहे त हू फ्यूडल सिस्टम में फाथल आहे। असांजो क़ौम परस्त सियासतदान ॾिसो, असांजा हुक्मरान ॾिसो, हर कंहिंजो रवैयो वॾेर को न, जागीरदाराणो आहे। खीसा ख़ाली हुजनि, पैसा भले करप्शन जा पैसा उन्हनि जे खीसनि में पियल हुजनि, रवैयो जागीरदाराणो आहे। चाहे असांजी ब्यूरोक्रेसी हुजे, जागीरदाराणो रवैयो छो थींदो आहे? बज़ाहिर असीं ईअं सम्झूं था त जागीरदाराणो रवैयो जेको आहे पैसे जी उहा हिकिड़ो अहसासु आहे त मूं वटि दौलत आहे। न, जागीरदाराणो रवैयो तव्हांजो तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां पंहिंजे इर्द गिर्द जे माण्हुनि खे, पंहिंजनि माण्हुनि खे, तव्हां जहिड़ा ई जेके माण्हू आहिनि, इन ई धरतीअ जा माण्हुनि, उन्हनि खे कमतर सम्झो। जॾहिं उन्हनि खे कमतर सम्झंदो त तव्हांजो रवैयो जागीरदाराणो थी वेंदो। जॾहिं तव्हां उन्हनि खे बराबरीअ जी इज़त सां ॾिसंदो, उन जे हक़नि ते ॻाल्हाईंदो, जॾहिं तव्हां इन जागीरदाराणे मंज़र में सेल्फियूं कढणु सरदारनि सां, वॾेरनि सां, जॾहिं तव्हां पंहिंजा वोट ॾियण महिल बि 100 दफ़ा सोचींदो, तव्हां न सोचो, तव्हां त पढ़ी लिखी चुका आहियो, तव्हां त हिकिड़ो मिडिल क्लास आहियो, शहरी मिडिल क्लास आहियो सिंध जो, पर छा तव्हां जॾहिं इलेक्शन थिए थी, छा तव्हां पंहिंजनि ॻोठनि में, सभिनी जा ॻोठ आहिनि,
छा तव्हां पंहिंजे ॻोठनि में पंहिंजनि माण्हुनि सां कॾहिं ॻाल्हायो आहे? छा तव्हां कॾहिं हुननि खे चयो आहे त हिकिड़े लम्हे लाइ सोचियो, पंहिंजी हैसियत ते सोचियो, पंहिंजी मुस्तक़बिल ते सोचियो? का बि हुकूमत तव्हां मंझां ई हुजे कॾहिं बि बेख़बर नथी थी सघे जेसि ताईं उहा क़ौम बेख़बर न हूंदी। क़ौम जेकॾहिं हिकिड़ी नौकरीअ में ख़ुशि आहे, क़ौम जा जे नौजवान हिकिड़ी डिग्री, हिकिड़ी नौकरी ऐं जहाज़ जे टिकेट में ख़ुशि आहिनि ऐं पंहिंजो ज़ाती नालो ठाहे विया आहिनि, त पोइ पुठियां हिननि लाइ केरु निहारींदो? का बि हुकूमत नथी निहारे सघे जेसि ताईं तव्हांजे अंदरि उहो जज़्बो न हूंदो। क़ौम परस्ती पंहिंजे क़ौम जी ख़बर वठण जो नालो आहे। फ़क़ति इहा शइ आहे क़ौम परस्ती। ॿी शइ वतन परस्ती आहे जेका तव्हांखे पंहिंजी धरतीअ सां मुहबत करणु सेखारे थी। सो मुंहिंजी जेका डॉक्टर साहब जेका ॻाल्हि कई से कि 70% 75% पुठियां असांजी सिंध पई आहे। बख़ुदा उहो हिकिड़ो बहितर मुस्तक़बिल चाहे थी ऐं ॻोल्हे पई ऐं बन में भटके पई, पेर उघाड़ा अथनि, स्कूल ख़ाली अथनि, ठला गुदाम आहिनि, अस्पतालूं कोन आहिनि, जे आहिनि त एम्बुलेंसूं कोन आहिनि, अन्न कोन्हे, अटो कोन्हे, शहर में अटो महांगो थो थिए त हिते हेॾी रड़ पई थिए। सोचियो त सही ॻोठ वारे जो कहिड़ो हाल हूंदो जंहिंजी आमदनी हेतिरी आहे। इहे तव्हांजा सिंधी आहिनि। जेसिताईं इन्हनि जी ख़बर न वठंदो तेसिताईं छाजी क़ौम परस्ती, छाजी वतन परस्ती, छाजी जेको आहे तव्हां गद्दारीअ जा सर्टिफिकेट ॾींदो। ऐं फ़क़ति 2 लफ़्ज़नि में ॻाल्हि ख़तमु कंदुसि, असां टाइम बि ख़तमु थी वियो आहे। ख़ुदा रा पुठियां मुड़ी निहारियो। हालात एॾा सुठा आहिनि या न आहिनि, फ़क़ति निहारींदो त ख़ुदि ब ख़ुदि ॻाल्हाईंदो त का न का बहितरी ज़रूरु ईंदी। महिरबानी। अड़ी दिल एॾी बि पागल, ॾिसी छो नथी लोक सारो अथई विख विख ते वढियल। को आहे कुर्बन कुठो, को आहे कातीअ कुठल, रुगो नाहे तुंहिंजे मुंहिंजे वफ़ाउनि जफ़ाउनि जे मातम कदनि में ही महशर मतल। अड़ी दिल हल उन्हनि ॾे बहल, जिन जो ॾोर छलड़ो नाहे ॿुधल, जिन जा खेट चेट ॿेट सभु विकिजी वियल, हल उन्हनि ॾे बहल। असांजे हिन सेशन जी पुॼाणी ते आउं समूरनि पैनलिस्टनि जो थोराइतो आहियां। वेंदे वेंदे सिंध लिटरेचर फेस्टिवल जे पारां हिन स्टेज तां अव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी रिक्वेस्ट, हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त हिकु हिकु माण्हू पंहिंजो पंहिंजो कमु शुरू कंदो त बि सिंध जी सणाई थींदी। अव्हां जी वॾी महिरबानी।